मदेजी मां के अहम ऐं ब्रेकिंग न्यूज़ पिया ॾियूं त मदेजीअ में वापारी तबिको निशाने ते अची वियो आहे। मदेजी शहर में कारोबार करणु ॾुखियो बणिजी वियो आहे। आए दिन रोज़ ब रोज़ ॾोहारी मदेजी शहर में दाख़िल थी कारोबारी वापारी तबिके खां रोज़ जी कमाई लुटे फुरे हलिया पिया वञनि। नाज़रीन, अव्हांखे आम ख़बर पिया ॾियूं मदेजी मां त मदेजीअ में ख़ासि करे शहर में कारोबार करणु ॾुखियो थी वियो आहे। वॾा कारोबारी त ॿुधाइनि था त मुख़्तलिफ़ तरीक़नि सां भतो ॾेई हितां जे सरकरदा माण्हुनि ऐं ॾोहारियुनि खे थोरो घणो ख़ुशि कयूं, पंहिंजो बचाव कयूं वेठा आहिनि, जॾहिं त पुलिस ऐं इंतिज़ामिया नाले का बि शइ कोन्हे का। मां तव्हांखे आम ख़बर पियो ॾियां मदेजी मां त मदेजी में वरी नंढो जेको वापारी तबिको आहे, कारोबारी तबिको आहे, उहो आहे रोज़ ब रोज़ ॾोहारियुनि हथां लुटियो फुरियो वञे पियो। अॼु वरी राति जे पेट में मदेजी शहर जे मैन शहर मां, विच शहर मां वापारी नसीर घुमरो ऐं आसिफ घुमरो जे दुकान तां हथियार बंदनि फुर कई आहे। अचो त इन हवाले सां ॾिसूं त दुकानदार वधीक कहिड़ो तफ़सील ॿुधाइनि था। दायरा पेड़ वारदात होते करे सिर्फ झपटो है नड़ी आया बाकी है तो खाने में कदम तो लास्ट में जो है तो बरेवा देखे उन्हें जताया वो करेगा ठीक नुकसान घट तो है भाव जो ये मैं आप ही से दो ये में है तो मोटी जानता है ही में कोने को भाई क्या बताइए